पर उहो ज़मानो जेको सूर्य बादशाह जे मथां इम्तिहान जो दौर हो ऐं जमात जे मथां बि हो। सांगड़ वारनि खे ॿुधाइण ईअं आहे जीअं सिज खे आहीनो ॾेखारणु। छाजे करे त सांगड़ वारा त सभ खां वधीक मुतासिर थिया। हक़ीक़त में जेकॾहिं को हुर तहरीक में वॾे खां वॾो किरदारु आहे, हुरनि जो ज़रूरु आहे, पर हुरनि सां गॾु सांगड़ जो सभ खां अहम आहे। सांगड़ में उहे बि के अञा के चंद के पोढ़ा वञी रहिया हूंदा, घणा त वीचारा विया हलिया। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ईअं खणी सम्झो त मखण जी सीख पचाइणी हुई। मखण जी सीख जेकॾहिं कंहिं पचाए ॾेखारी त उहा सूर्य बादशाह जे गाज़न पचाए ॾेखारी, जंहिं पंहिंजी त कुर्बानी ॾिनी, पंहिंजे बच्चनि जी कुर्बानी ॾिनई, पंहिंजे दरगाह जी कुर्बानी ॾिनई, पर मुंहिंजा दोस्तो हुरनि जी कुर्बानी ॾिनई। हुरनि खे ख़ाली फांसियूं कोन ॾिनियूं वयूं, पर तव्हांजी तारीख़ लिखे थी, अवां जा पुराणा वर्क उथलायूं था त ख़बर पवे थी। उहे माण्हू अॼु बि ज़िंदा शाहिद वेठा आहिनि जो फ़क़ीरनि जा ॻोठनि जा ॻोठ जलाया विया, एतिरे क़दुरु जो जलाया विया जो जहिड़ा माण्हू अंदरि बाहि में जली विया, गोरखनि ऐं गोरनि हुनखे ॿाहिरि न छॾियो। ज़िंदा मर्द मायूं बच्चा ॿार जली विया, पर हुन जे ज़ुबान तां वरी बि भेज पागारा जो नारो निकिरंदो रहियो। पोइ हिते न हटिया, बातिल से दबने वाले आए आसमां नहीं हम, 100 बार कर चुका है तू इम्तिहान हमारा। ही सिज तमाम पोढ़ो आ, हिन सिज जी उम्र तमाम वॾी आ। हिन रूह ज़मीन ते हिन सिज वॾा वॾा इनकलाब ॾिठा। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे अॼु ताईं किरोड़े इनकलाब आया, पर जे सिज जे आॾो के वॾा इनकलाब आहिनि त 2 इनकलाब आहिनि। मां चवां थो, मूंखे चवण जो हक़ आहे, किंगरी खां करबला ताईं अव्हां नज़र कंदव त पहिरों इनकलाब जे सिज ॾिठो त करबला जे मैदान में ॾिठई, जे 2 नंबर में सिज को हैरत अंगेज़ वाक़ियो ॾिठो त किंगरी जो कोस ॾिठई। दोस्तो अज़ीज़ो, जमात सगोरी, किथे पीर जो ॻोठ दरगाह शरीफ, किथे बर्तानिया, किथे पीर साईं जन खे वठी विया। जमात जो हिते को बि संभालण वारो कोन हो। ईअं खणी सम्झो त ज़ाहिरी तरह हुननि जे कमान करण वारो कोन हो, पर हिन जमात में अहिड़ो रूह फूकियल हो। अॼु बि असांजा फ़क़ीर चाड़ा चवंदा आहिनि त पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो चवणा त हिकिड़ो फ़क़ीर जंहिं जाइ ते आहे उन सां ॿियो मां गॾु आहियां। जे 2 मुंहिंजा फ़क़ीर गॾु आहिनि त 3 हुन सां गॾु मां आहियां। जे 3 मुंहिंजा फ़क़ीर आहिनि त 4थो हुन सां मां गॾु आहियां। अगरचे मुंहिंजा अदा असां खां रूहानी रहबर ज़ाहिर में जुदा करियो वियो हुयो, असां नंढड़का कोन हुआसूं, लेकिन जमात इन जे बावजूद बि उन जज़्बे सां लड़ी रही हुई जो जेकॾहिं असांजो रूहानी पेशवा शहीद थी चुको हो, उन जा साहिबज़ादा बर्तानिया में हुया, पर हर फ़क़ीर जो इहो नज़रियो त पीर साईं असां सां गॾु आहे, ऐं उन जज़्बे सां लड़ी रहिया हुआ। जंहिं वतन खे आज़ाद कराइण लाइ हुरनि कुर्बानी ॾिनी, सूर्य शहीद कुर्बानी ॾिनी, जमात कुर्बानी ॾिनी, उहो वतन 47 में आज़ाद पियो थिए, पर हुर 52 ताईं लोड़नि में पिया। सतम ज़रीफ़ी त ॾिसो, बेइंसाफ़ी त ॾिसो। जंहिंजे कुर्बान सां वतन आज़ाद छो, जंहिंजी मिल्कियत माल बच्चा ॿार ख़ानदान नज़राने तौर अल्लाह जे राह में कुर्बान थिया, उनखे सबक ॾिनो वियो हो, ला तक़ूलू लिमन युक़्तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। ख़बरदार, जेको अल्लाह जे राह में सिर कुर्बान कंदो आहे तंहिंखे मोह न भाइजो, उहो मरण खां पोइ बि जहिड़ो हूंदो आहे। मूंखे हिकिड़ो अजीब ग़रीब नक़्ल यादि ईंदो आहे, अजीब हैरत लॻंदी आहे। पीर साईं तजर धणी रहमतुल्लाह अलैह, जंहिंजो इस्म मुबारक बि सैयद सिबगतुल्लाह हो, सूर्य बादशाह ॿियो सिबगतुल्लाह शाह। और पीर साईं सूर्य बादशाह जे हमनाम पीर साईं तजर धणी रहमतुल्लाह अलैह लाड़ जे जमात खे ख़त लिखियो, जमात जा फर्द अचनि, जिहाद जे लाइ तयारी करणी आहे। टंडे बागे जे इलाइक़े मां हिकिड़ो सैयद ऐं हिकिड़ो माछी दरगाह शरीफ़ ते तलवारूं उन ज़माने में हूं ॿधी खणी आया। पीर साईं सरदार खे अर्ज़ कयूं, क़िबला तव्हांजे हुकुम ते आया हूं, अवां हुकुम फरमायो हो
जिहाद जे लाइ असांजो सिर क़बूल पवे। पाण फरमायूं अल्लाह ताला तव्हांजो सिर सलामत रखे, अल्लाह ताला अव्हां जे जज़्बे जे करे तव्हांखे जन्नत ॾींदो। ॾिसो सभिनी आमीन चई न, सुठी ॻाल्हि आहे न। लेकिन मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां न, माछी फ़क़ीर कहिड़ो जवाबु ॾिनो? अल्लाह अकबर, सोनहरी अखरनि सां लिखण जहिड़ो आहे। पैसे फरमायो अल्लाह तव्हांखे जन्नत ॾींदो। ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो मुर्शिद दुआ करे जन्नत मिले। पर माछी फ़क़ीर थो चए क़िबला जन्नत बन्नत जी मूंखे ख़बर कान्हे का, मां त तुंहिंजे हुकुम ते आयो आहियां। पीर से कोटधणी बादशाह रहमतुल्लाह अलैह खे हिकिड़े फ़क़ीर चयो, उनजो नालो बि मूंखे ईंदो आहे, उनजी ज़ात जी बि ख़बर आहे, पर नालो बि कोन थो ॿुधायां, ज़ात बि कोन थो खणा, मतां को माइट वेठो हुजेसि। पीर साईं खे चई क़िबला में को दुआ कर त में को जन्नत मिले। पीर साईं सरदार चयो बाबा हथ खणो, फ़क़ीर लाइ दुआ घुरो। पीर साईं हथ कया थे झल झल। चे क्यों सही? चयो ओ क़यामत वाली जन्नत न, फलानी माई जन्नत मिले। किलो दा भला जो फ़क़ीरनि जा ट्रोपा हल न पंहिंजा। दोस्तों अर्ज करण जो मक़सद आहे त हिकिड़ो जज़्बो हो जेको जमात जे अंदरि रहिजो हुयो त सूर शहीद दुनिया मां ज़ाहिरी तरह शहादत पाए वियो। उनजा साहबज़ादा सज्जादगान जेको उनजो सही जानशीन उहो असां खां हज़ार मील परे आहे। पाकिस्तान 47 में आज़ाद थी वियो, 52 ते होर पोइ बि अंदरि लोड़नि में क़ैद लॻा पिया आहिनि। असांजा उस्ताद साईं फरमाईंदा हुआ त जेके लीडर टाइप जा माण्हू हुआ जमात जा, उनखे हिकिड़े लोढ़े में मुस्तक़िल तौर न रहाईंदा हुआ। कॾहिं संजोरे, कॾहिं नवाब शाह, कॾहिं जोही, कॾहिं ओ बावड़ी वारे पासे मां विस हिकिड़े त चएसि हुर कहीं पी हिते बि लोड़ो। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लिखालाईंदा हुआ त मथां हिकिड़ी जॻह ते ही लीडर टाइप जो माण्हू आहे। साईं फरमाइनि पिया त मूंखे नवाब शाह मां कढी सकरन आंदऊं, सकरन मां कढी महीनो रहाए जोही मोकिलियऊं, जोहीअ मंझां उते मिड़ी 2 महीना मूंखे लॻी विया। साईं फरमाइनि पिया त हाणे मौलवी जो कमु त बाबा नमाज़ पढ़ाए, मसइलो ॾसे, मलफूज़ात पढ़ी ॿुधाए, ॿियो ॿोली छा कंदो? इहे न सही कि मां जमात खे नकुल ॿुधायां, मलफूज़ात जा मसइला ॿुधायां, 5 वक़्त नमाज़ पढ़ायां, ज़िक्र फ़िक्र थिए, फ़क़ीर ॾाढा ख़ुशि हुजनि। मुंहिंजे लाइ आर्डर आया त मौली साहब खे तो बदिली कयो, मीरपुर ख़ासि कढोसि। चई मूंखे जो कढियऊं त मां फ़क़ीर खे चवां फ़क़ीर ख़ुदा हाफ़िज़ हलूं था, त फ़क़ीर पिया चवनि यार अलाह करे त वरी मोटी अचे। वो चयो माना दुआ घुरो त अलाह करे जान छुटे करे वरी मोटी अचा।